वाकिफ ना हो। बीबी शहीद ने इन अल्फाज को हमेशा याद रखा। अपनी धरती की खुशबू में रची बसी वो 30 साल तक इस धरती का दिफा करती रही, लड़ती रही। वो जब इक्तदार में रही तो भी जमहूरी नहीं। बीबी तेरा काफला रुका नहीं, थामा नहीं। ए अजीम की दुआ सुन गरीब की दुआ, साजिशों में गिर गई बिन्ते अरसे एशिया। लश्करे यजीद में एक कनीज़ करबला, फैसले की मुंतज़िर एक यतीम बेखता। ताल सब मुसीबतें है दुआ तेरे। अॼु खां वठी ज़िले सांगड़ में शुरूआत कई आहे होलोग्राम जी, जेको चेयरमैन साहब 27 डिसंबर ते मोहतरमा जी 10वीं वरसी आहे, उन जे सिलसिले में प्रोग्राम पिया थियनि पूरे ज़िले जे अंदरि, पर पूरे सिंध में। पर असां अॼु ज़िले जी शुरूआत टंडे आदम शहर खां कई आहे। 2018 में इलेक्शन आहे, बिल्कुलु आहे। ऐं उहे माण्हू ॻाल्हियूं था कनि जेके इलेक्शन खां भॼण था चाहिनि, ऐं जंहिंजी का बि अक्सरियत न आहे सिंध जे अंदरि, उहे माण्हू भॼण था चाहिनि। असां पंहिंजी एक्टिविटी इलेक्शन जी अॼु खां शुरू करे छॾी आहे, जंहिंमें असां पंहिंजो पावर शो कयो आहे दोस्तनि भाउरनि जे तौर ते। ऐं अॻिते बि जेकॾहिं असांखे मौक़ो मिलियो त हिन खां वॾो पावर ॾेखारींदासीं। ऐं असांजी दोस्तनि सां गेट टुगेदर हुई, जेको असां पंहिंजे मुखालफ़न में मैसेज ॾियण ते चाहियो त असीं सुतल कोन्ह सुॼा कयूं। जेकॾहिं उन्हनि खे ॾिसणो आहे त अॼोके अची असांजे हिन में अची ॾिसी वठंदा। उन जी आउं सम्झां थो 18 में जज़ा सज़ा ज़रूरु थींदी। को हिकु रहंदो हिकु वेंदो, पोइ जेको वञे असीं त तंज़ीमदार आहियूं, असीं त पार्टीअ सां गॾु आहियूं। पर उन 18 में ॾिसण में अचे पियो जज़ा सज़ा ज़रूरु थींदी। या तव्हां वेंदो या हू वेंदो। ऐं पंहिंजी ॻाल्हि कोन करे MNA या MP सां हुई। आउं पार्टी जो हिसो आहियां, ऐं तंज़ीम जो हिसो आहियां, ऐं गॾु रहंदुसि। अल्हम्दुलिल्लाह असांजो ई जेको लीडर आहे पीपल्स पार्टी जो चेयरमैन, उहो माना यंगेस्ट लीडर आहे हींअर हिन वक़्तु सभिनी पार्टियुनि मां हिकिड़ो असांजो लीडर आहे। असां उनखे फॉलो करियूं था, उनजे जोश ऐं जज़्बे खे ॾिसूं था। त असांखे पीपल्स पार्टीअ जा जेके ॾिसो था जेके यूथ आहे घणी, सभु चवंदा आहिनि त गैर तासुर ॾींदा आहिनि त इमरान ख़ान जे पोयां आहिनि, हुनजे पोयां आहिनि। तव्हां अॼु ॾिठो आहे हिकिड़ी शॉर्ट नोटिस ते टियों ॾींहं असां सिर्फ़ु इहो असांखे न्यापो मिलियो आहे शॉर्ट नोटिस ते त भाई तव्हां जलसो घुरायो, माना हिते कॉर्नर मीटिंग करियो जलसे जी सूरत में या कॉर्नर मीटिंग जी सूरत में। त पोइ हीअ जेके यूथ आहिनि दोस्त नंढी उमिरि जा, इन्हनि जी वधि में वधि हिते शिरकत रही आहे, तव्हां ॾिठी हूंदी। पीपल्स पार्टी तालुके शहदादपुर खे आउं मुबारकबाद थो ॾियां। हेतिरी वॾी सिटी ऐं तालुको सभु टाउन कमेटियूं जेके आहिनि मिली करे हिते पार्टी जे फंक्शन खे कामयाबु कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल ज़रदारी जो अॼु टंडे आदम शहर जे अंदरि होलो ख़िताब जो जेको आहे सो हिकु अवामी मेड़ हिकिड़े टंडे आदम शहर में वॾे मेड़ खे ख़िताबु आहे। ऐं जम कफ़ीर माण्हुनि जो तादादु ॾिसी लॻे ईअं थो त अॼु बि जेका सिंधी अवाम आहे सा पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे। ऐं मुस्तक़बिल में अगरि का इलेक्शन थी सघे थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ में बि काफ़ी पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कंदे अवामी सीटूं खटे वठे। कैमरामैन गुलाम दस्तगीर ॾेथो सां गॾु रशीद मक्सी, धरती न्यूज़ सांगड़।